सिंध में केतरनि ई ॾहाकनि खां इहो चयो पियो वञे त सिंध जी तालीम तबाह पई थिए, पर सिंध जा सुञाण माण्हू इहो सम्झनि था त जॾहिं सिंध जे तालीम खाते जो हाल ई अहिड़ो बणायो वियो आहे त तालीम छो बहितर थींदी। छो त जिते उस्तादनि जूं मुक़ररूं मेरिट बजाए ॾोकड़नि या तर जे चङनि मुड़सनि जे ॾढ या सिफारिश ते थींदियूं हुजनि ऐं अहिड़ियुनि मुक़ररुनि खां पोइ मथां वेठल एलिमेंट्री ऑफिसर जॾहिं हर शइ जा मालिक हुजनि, यानी मास्तर महीनो भतो भरे घर वेठे पघारूं खणंदा हुजनि, उते तालीम तबाह न थींदी त भला ॿियो छा थींदो। जिथे पूरी सिंध में तालीम जी तबाही मुतलिक़ अहिड़ियूं रड़ियूं ऐं रंभोट मीडिया ते असां ॾिसूं ऐं ॿुधूं था, उते 5 तालुकनि वारे सिंध जे ज़िले नौशर फिरोज़ जी यूनियन काउंसिल कोट बहादुर में बि अहिड़ो ई ममण मतल आहे। तालुके बिरियासिटी ॻोठ ॾातू मुंगियो पनो में हूअं त गर्ल्स मिडिल स्कूल 2003 में तामीर थियो ऐं ॻोठाणनि सम्झो थिए त हाणे संदनि नियाणियूं तालीम जे ज़ेवर सां सिंगार बियूं, पर किसो उन जो बि तड़ी नज़र आयो। गवर्नमेंट गर्ल्स मिडिल स्कूल में 11 साल गुज़री वञण बावजूदि न का स्कूल खे बेंच ॾिनी वई, न को पखो, ऐं न ई ॻोठाणनि खे इहो ॿुधायो वियो त को अमलो बि हिन स्कूल में मुक़ररु थियल आहे। पर 11 सालनि जी विथी खां पोइ जॾहिं ॻोठाणनि पारां सख़्तु एहतजाज कयो वियो, तॾहिं ॻोठाणनि खे मुतमिन करण लाइ तालीम खाते जे ज़िला ऑफिसरनि पारां खेनि ॿुधायो वियो त तव्हांजे स्कूल में हिकु उस्तादियाणी मुक़ररु थियल आहे। हिकु मास्तरियाणी जी स्कूल में मुक़ररी खे मानायत ऑफिसर मञनि था, पर ॻोठ ॾातू मंगियो पनो में कहिड़े नाले ऐं ॾात जी उस्तादियाणी मुक़ररु आहे सा ॻोठाणनि खे ख़बर न आहे। पर ॻोठाणा सिर्फ़ु एतिरो ॼाणनि था त मुक़ररु थियल मास्तरियाणी अॻु में SDEO ऐं हाणे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसरियाणी थी वियल मिसिस अफरोज़ जोखियो ई खेसि पंहिंजे पुराणे दौर में घर विहारे पघार ॾियाराई हुई ऐं हाणे बि हूअ खेसि साॻी रीति स्कूल में बेवजूदी मास्तरियाणी खे कागज़नि में ॾेखारींदे ऐं खेसि घर पघार मोकिलींदी रहे थी। जॾहिं त ज़िले नौशर फिरोज़ जे तालुके बिरियासिटी जे ॻोठ ॾातू मुंगियो पनो में ॿिए तरफ़ 22 सालनि खां हलंदड़ प्राइमरी गर्ल्स स्कूल में मुक़ररु थियल फर्ज़ शनास उस्तादियाणी 17 किलोमीटर रोज़ानो पंधु करे पहुचे थी ऐं ॻोठाणनि लाइ इज़त ऐं एतिराम जो दर्जो रखे थी। जॾहिं त गर्ल्स मिडिल स्कूल में मुक़ररु थियल मास्तरियाणी खे ॻोठाणा पिटूं ऐं पाराता ॾींदा रहनि था। उस्ताद न अचण जे करे ॿार जेके स्कूल अची कोन था सघनि ऐं हुनजो कल्चर जेको आहे लर्निंग कापी खां सवाइ पास थींदा कोन, त हुनजे जेके माइट आहिनि उन्हनि खे बि इहा ख़्वाहिश हूंदी आहे मुंहिंजो बचड़ो पढ़ंदो वॾो थींदो असांजो सहारो बणिबो, पर जॾहिं स्कूल हलंदो ई न, पढ़ंदा ई न, छा लिखंदा छा पढ़ंदा, बसि उहो मजबूरी आहे। पोइ जंहिं वटि कन्वेंस आहे उहे पंहिंजी कन्वेंस यूज़ करे शहर वञनि था ऐं जे ग़रीब आहिनि उन जा ॿार बसि ईअं वतन था गलियुनि में रुलंदा या माल मता जो को कमकार थिए थो, बाक़ी मजबूरी आहे त कन्वेंस न आहे, स्कूल को वेझो न आहे ऐं स्कूल वेझे न हुजण जे करे उस्ताद न हुजण जे करे असांजा जेके सिंधियुनि जा ॿार आहिनि तक़रीबन उहे 70% माना ईअं सम्झो अणपढ़ियल असां ॾिठी अॼु ताईं न आहे त आई आहे या न आहे, बल्कि जीअं स्कूल ठहियो आहे इन ई कंडीशन में बंदि पियो आहे, न असांखे हिते फर्नीचर मिलियो आहे न स्टाफ मिलियो आहे, न वरी कोई अहिड़ो को वॾो ॾिसणु आयो आहे वाक़ई स्कूल आहे या न आहे। असां वटि हिकु त वॾा केरु ईंदो कोन्हे, कागज़ी कार्रवाई लिखी मोकिलींदा आहियूं मथे, बसि इहो आसरो मिलंदो हा बाबा हाज़ुर बजट मिलंदी असां कंदासीं, इहो ई असांजो रोअण वारो, बसि बजट न हुनखे मिले थी या नथी मिले, बहरहाल असां वटि केरु अचे कोन थो। असां हुकूमत खे वॾनि खे इहा अपील करियूं था महिरबानी करे जेतिरा बि सिंध जा स्कूल आहिनि उहे खोलिया वञनि ऐं सिंध में तालीम आम कई वञे, ग़रीब जे लाइ तालीम आम कई वञे। इहा अपील आहे काइम अली शाह खे, निसार खोड़े खे, आजिज़ दामरा खे ऐं सैयद मुराद अली शाह खे कहिड़ी बि हालत में असांखे नियाणी जो स्कूल खोलाए ॾिनो वञे। साईं लिखत में बि असां केतिरा ई भेरा दरख़्वास्त ॾिनियूं आहिनि, असां एहतजाज कया आहिनि, असां EDO ऑफिस में DO ऑफिस में विया आहियूं त बि ॾटा आसरा ॾेई बाबा असां खोलाईंदासीं, अॼु ताणी 15 साल थी विया आहिनि त अॼु ताणी असांजो स्कूल न खुलियो आहे। ॿुधूं था मुक़ररु थियल आहे पर असां त अॼु ताणी अमलो ॾिठो ई कोन्हे, न वरी फर्नीचर को ॾिठो आहे, असां तव्हां स्कूल जी पाण हालत ॾिसो बि था। शुक्रगुज़ार आहियां सिंध टीवी वारनि जो जन हेॾी खोजना करे ऐं हिन असांजे बरहाड़ी ॻोठ में पहुता आहिनि ऐं असांजो मसइलो इहो आहे त हीअ सिर्फ़ु ऑफिसर जी नाअहली आहे। मां दॿो हिते निसार साहिबु खोड़ो आयो, मां उनखे दरख़्वास्त ॾिनी त बाबा मुंहिंजो स्कूल बंदि पियो आहे,
त उन ओॾी महिल हींअर ईडियो जेको आहे असांजो मेमून साहिबु आहे उनखे हुकुम कई त भाई हिन स्कूल खे स्टाफ ॾियो ऐं फर्नीचर ॾियो त जीअं स्कूल हली वञे त उन बि ओॾी महिल हा कई हिकु ॿ दफ़ो मां वियो सां मूंखे माना त हा जी बुख कान्हे भई अमली कमु असां वटि को बि कोन्हे को उन खां बाद मां वरी कराची वियुसि सिंध असेंबली में निसार खोड़ साल मिलियुसि उनखे वरी मुतमन अपील कयुमि बाबा असांजे नियाणियुनि जो स्कूल आहे हर साल असांजे प्राइमरी स्कूल मां 15 खां 20 नियाणियूं 5 दर्जा पास कनि थियूं जेके स्कूल न हुजण जे करे उहे सभु को घर आहिनि ऐं इहा असांजी हिकिड़ो नुक़सानु आहे तालीम बेस हीअ जेके ॻाल्हियूं त कनि था त बाबा तालीमी हफ़्तो मल्हाए पियो वञे तव्हां अचो हिते ॾिसो न त असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे असां वटि स्टाफ मुक़ररु आहे हिते असांजे स्कूल मां पघार खणे बि थो त उहो हिते अचे छो नथो 50,000 60,000 हिकिड़े टीचर जी पघार आहे हिते चौकीदार मुक़ररु कयल आहे हिकिड़ो उहो बि असां हींअर ताईं कोन ठहियो आहे टीचर आहे हिकिड़े त उहा मां बाय नेम हुनखे ॿुधायो आहे पंहिंजे ज़िले ऑफिसर खे बाबा फलाणो माण्हू जेको आहे हिते पोस्टिंग आहे हिते अचे कोन थो त हुन इहो रीज़न ॼाणायो त बाबा परे आहे परे आहे त पोइ भला नौकिरी छॾे या त उनजे नेमुल बदल सां ॿियो को टीचर जंहिंजी असांजो स्कूल हली सघे असांजे भर में तक़रीबन 4-5 वॾा वॾा ॻोठ आहिनि जंहिंमें शाबेग चांडियो आहे हयात लाखिरा इमदाद शाह आहे पीर कुर्बान आहे हेॾो ज़ोकी करिणो आहे सताबो करिणो आहे 5-6 ॻोठ पस गर्दाई जेके असांखे लॻनि था ऐं हीअ जेकर स्कूल खुली पवंदो त असांजूं नियाणियूं जेके आहिनि पढ़ी असां 7-8 क्लास जे लाइ पढ़ंदासीं 5 पढ़ी विया हूं वरी नई सीधा पढ़ी असांखे भाॼियूं कोन्हनि असांखे ॿीहरे वञणु नथो पुॼे ऐं असांखे स्कूल खोलाइजो पंहिंजे चवण आहे त असांखे स्कूल खोलाइजो असां 5 दर्जा पढ़िया आहियूं असां अॻिते पढ़ंदासीं ऐं असांखे स्कूल खोलाइजो त असां पढ़ंदासीं असांखे एतिरी ताक़त न आहे की असां शहर पढ़ूं असांखे स्कूल खोलाइजो भाॼियूं अचनि असांखे पढ़नि असां 7-8 ताईं पढ़ंदासीं असां पढ़ंदासीं जीअं हिते पढ़ूं था ईअं उते बि पढ़ंदासीं असांखे हर कुझु हिते कोन्हे हिते भाॼा हिकिड़ी चारी अचे थी कंजारे मां सो बंदि करे थी अचे हिते ॿी भाॼी बचे त असां पढ़ूं स्कूल बि आहिनि सभु कुझु आहे बसि मास्टरनी कोन्हनि हिते अचे थी असांखे पढ़णु आहे त वरी बि असां भाॼियूं कोन 100 जे बराबरि आहिनि छोकिरियूं ऐं मां हिकिड़ी टीचर आहियां ॿिया न काॾे अपॉइंटमेंट हिन ॻोठ में आहे ऐं ॿी बि का बि टीचर हिते अचण लाइ तयारु न आहे मां ई थी अचां ऐं देरमदार थी वञे ऐं छोकिरियुनि खे घणो माना त लास थो पए ऐं छोकिरियूं अचनि त थियूं पर केॾी महिल इंसानु आहे केॾी महिल नथी अचां त इहो ॼण त छोकिरियुनि खे घणी तकलीफ़ थिए थी ऐं असांखे खपे हिकिड़ी 2 टीचर ॿी बि खपे मूंखे प्राइमरी लाइ ज़रूरु ऐं तंहिंखां पोइ वरी हेॾे मिडिल स्कूल ठहियलु आहे उन में बि वधीक ज़रूरत आहे छो जो ॿहिराड़ीअ लिहाज़ सां छोकिरियुनि खे ॾाढो शौक़ु आहे वञी नथी सघनि बिरनि ताईं ऐं सवारीअ जे लिहाज़ सां नथी वञी सघनि ऐं छोकिरियूं घर वेही थियूं रहनि उते ई बसि 5 दर्जा पढ़ी घर में वेही रहनि स्कूल बंदि आहे स्कूल बंदि आहे टीचर अचनि थियूं माना अपॉइंटमेंट हूंदनि त बि नथियूं अचनि हिते ज़रूरत तमामु घणी आहे मिडिल स्कूल टीचर जी ज़िले नौशर फेरोज़ जे लाॻापियल ॻोठ में तालीम सां अलमियो बॉइज़ प्राइमरी स्कूल में बि आहे 1991 में तामीर थियल हिन बॉइज़ प्राइमरी स्कूल में अमलो त मौजूदु आहे पर स्कूल जी इमारत भुरकणी हालत में आहे बॉइज़ प्राइमरी स्कूल जी छित जा चापुड़ रोज़ानो किरंदा रहनि था तंहिं करे उस्ताद तोड़े शागिर्द ख़ौफ़ वरतल नज़र अचनि था जॾहिं त कुझु वक़्तु पहिरीं हिन स्कूल जा चापुड़ किरण सबबि उस्ताद तोड़े शागिर्द ज़ख़्मी पिणु थी चुका आहिनि स्कूल मुतलिक़ ॻोठाणनि जो चवणु आहे त संदन ॻोठ में हिकु स्कूल उस्तादियाणी जे वीज़ा ते वञण सबबि बंदि आहे ॿियो स्कूल इमारत जे किरी पवण जे ख़ौफ़ सबबि ॿार न मोकिलण वारी असीं उणितुण जो शिकार आहियूं जंहिं करे हिते संदन ॿारनि जो खेनि मुस्तक़बिल ऊंदाहो नज़र अचे थो संदन वधीक चवणो आहे त अञा सॼे स्कूल जी हालत दबूद आहे अॼुकल्ह 25 साल थिया आहिनि कोई कोन थियो आहे असांजा ॿार ॾियनि था मथो चापुड़ करनि था साईं जा रूबरा ॾिसी हाणे वरी त हट थधो असांजी महिरबानी करे असांखे नओं कराए ॾियो हीअ साईं 10-12 सालनि खां ज़बून हालात आहे चापुड़ करनि था जंहिंजी रिपोर्ट असां ऐं एडुकेशन वर्करनि खे बि ॾिनी हिते एसडीओ खे बि ॾिनी ऐं उन जे आधार ते हाणे जॾहिं स्कूल खुलिया सेक्रेटरी साहब जी टीम आई जेका उहो मापूं फोटूं हर शइ कढी वई आहे बाक़ी चापुड़ करनि था काफ़ी टाइम खां ॿार जेके आहिनि मैदान ते ॿाहिरि था पढ़नि जंहिंजे पढ़ाईअ में दुश्वारी थिए थी बि साईं फर्नीचर जेको सो मथां ईंदो हुयो त उहो असां ॾींदा हुआसीं बाक़ी हाणे जेको फर्नीचर आहे SMC अचे थी उन SMC मां उस्तादनि खे चयो त तव्हां ख़र्चु कयो उहो जेको SMC मां ठारायो फर्नीचर उहो हेडमास्टर खे मां चयो आहे हाणे बिल्डिंग अलाह कंदो ठही वेंदी त बाक़ी फर्नीचर ते उहो SMC मां ख़र्चु करे बेंचूं कुर्सियूं या जेको हुनखे ज़रूरत आहे उहो उतां ठाराईंदो बिल्कुलु उन बि ॾिनो बाक़ाइदो लेटर न हो बाक़ाइदे त इहो बिल्डिंग में त ॿार पढ़ायो ई न ॿाहिरि पढ़ायो मैदान ते
छो जो बिल्डिंग का मतिलबु रही सघे थो वॾो नुक़सानु थी सघे थो ख़ुदि एजुकेशन वर्करनि बि इहो चयो मां लिखियो मां विज़िट ते लिखियो मां हुनखे ऑर्डर लेटर पाए एस जो ऑफिस जो बि लेटर आहे त तव्हां ॿार मैदान ते पढ़ायो स्कूल में अंदरि दाख़िल ई न थियो बिल्कुलु मां इहो चयल अथनि मुंहिंजो लिखियल बि आहे ऐं मां चयो ॿार मैदान ते पढ़ायो मचुर में टीचर आहे असांजी मचुर खे परे थो पले पवे इन जे करे उहा डेपुटेशन ते उते ई आहे इन जे करे इहो स्कूल बंदि आहे इहे थी चवां जेके स्कूल बंदि आहिनि असांजा उहे खुली वञनि त वधीक तमामु सुठी ॻाल्हि आहे जेके ॿार पंहिंजी तालीम पिराए सघनि त अची वञनि टीचर्स असांखे त को कोन्हे को त अलाह करे उते टीचर अची वञे त हिक खां ॿ भलियूं आहिनि हीअ त वीचारी 20 सालनि खां पई थी हिकिड़ी ई लोड़े जेका वीचारी कमु करे पई थी जेका कंडियारे खां थी अचे हितां जी बि न आहे पर उहा कंडियारे खां थी अचे उहो मचुर स्कूल आहे जेकॾहिं असां उतां उनखे कढूं था त मचुर जी का टीचर कान्हे का उहो स्कूल उहो बंदि थी वेंदो तंहिंजे करे ही नओं स्कूल आहे हिते नई का टीचर रखियूं वञनि त हितां ॿार लाइ वीचारा तालीम पिराए सघनि असांजी टीचर्स आहिनि 400 खां मथे नई अपॉइंटमेंट थी आहे हाणे जीअं ई असां वटि अची वेंदियूं इनशाअल्लाह असां इहो स्कूल खोलींदासीं जीअं नियाणियूं तालीम पंहिंजी पिराए सघनि जेका हालत आहे उहा ॾाढी बुरी आहे ऐं असांजे स्कूल जा जेके ॿार आहिनि उहे सही तालीम पिराए नथा सघनि ॻोठाणा जेके आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे इन डप खां नथा छॾनि त केॾी महिल बि स्कूल जे किरण जो ख़तरो आहे तंहिंजे करे असांखे जी इहा एप्लीकेशन आहे हुकूमत खां त असांखे स्कूल जूं जेको आहिनि नई बिल्डिंग ॾियनि ऐं असांखे स्कूल जूं जेके आहिनि सहूलियतूं फ़राहम कनि ही जेका बिल्डिंग आहे तक़रीबन 25 साल खनि पहिरियां ठही हुई ऐं हाणे सफ़ा डेंजरस कंडीशन में आहे ऐं असां ज़हनी सुकून सां हिते नथा पढ़ाए सघूं केॾी महिल बि बिल्डिंग किरण जो ख़तरो आहे अहिड़ा असां वीचार पंहिंजे एजुकेशन डिपार्टमेंट सां इलाही दफ़ा करेस्पॉन्डिंग उन्हनि सां कई आहे पर को बि ख़ातिर ख़्वार रिस्पॉन्स असांखे नथो मिले ऐं उहे चवनि था त बाबा तव्हां पासे ते या किथे ॿिए हंधि वञी कयो जॾहिं त हिन जो अल्टरनेट को बि कोन्हे को गर्मियुनि में सर्दियुनि में ॿारनि खे असां किथे पढ़ायूं ऐं वालदेन ॿारनि खे हेॾे मोकिलण लाइ तयारु बिल्कुलु न आहिनि उहे चवनि था त ज़बून हालत थी विया 2-3 दफ़ा चापुड़ किरिया आहिनि ॿारनि जे मथां जंहिंखे असां फर्स्ट एड ॾिनी आहे ऐं हॉस्पिटलाइज़ करायो आहे महिरबानी करे असां मुतालबो कयूं था एजुकेशन डिपार्टमेंट खां त असांखे जल्द खां जल्द बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे कुझु पंहिंजे पाण मुरादो जेको SMC थींदो उन मां कुझु बेंचूं वग़ैरह त ठारायूं आहिनि या पाणी जो बंदोबस्तु कयो आहे पर उहे पैसा एतिरा कोन था अचनि जंहिंसां असां टोटली फर्नीचर जी खोट पूरी करे सघूं साईं असां सभिनी अख़्तियारनि खे SDO साहिब खे सभिनी खे लिखी ॾिनो आहे त हिन असां राति जो निंड नथा कयूं त सुबुह जो थी सघे किरी पए ऐं असां मरी वञूं ॿारनि समेत असां ते मथां बि हिकिड़े दफ़े किरियो पोइ मां बि ज़ख़्मी थी वियुसि पर थोरो घणो न पर मथां ई किरंदा जी हाणे असां डिॼूं पिया था त हाणे केॾी महिल किरी सघे थी असां हीअ फोटू कढाए सभु वर्कर्स वारनि खे ॾेई आयासीं त तव्हां महिरबानी करे असां ॾिसो वरी उहे आया उन्हनि डिज़ाइन लिखी ऐं लेटर कढी ॾिनऊं त तव्हां वेहो ई न हाणे असां वञूं केॾे को अहिड़ो ॿियो मुबादला ख़्यालु आहे कोन जो किथे वञी वेहूं हाणे महिरबानी करे असां चऊं था त हुकूमत असांखे ठाराए ॾिए बिल्डिंग साथ ई पुरगिणे जे ॻोठाणनि तालीम वारे सेक्रेटरीअ डॉक्टर फज़लुल्लाह पेचूहे खां घुर कई आहे त ज़िले नौशरो फेरोज़ जे तालके बिरियासिटी जे ॻोठ ॾातू मुंगियो पनो जे मिडिल गर्ल्स स्कूल में अमले खे बि हाज़ुर कयो वञे ऐं गॾोगॾु फर्नीचर जो बि बंदोबस्तु करे ॾिनो वञे त जीअं हिन ॻोठ समेत ॿियनि 10 ॻोठनि जी नियाणियुनि खे बि तालीम जो बुनियादी हक़ मिली सघे जॾहिं त हिन ॻोठ जे प्राइमरी बॉइज़ स्कूल जी इमारत जी ॿीहर अॾावत लाइ बि वीचारियो वञे त जीअं ॿार बेखौफ़िया थी तालीम हासिल करे सघनि सक्कर शहर जे दिल में मेन मिनारा रोड ते डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर 6 कमरनि जा कुशादा अपार्टमेंट बिन कुशादा फ्लोर ते फैलियल इंटरनेशनल स्टैंडर्ड शॉपिंग सेंटर डॉल्फिन टावर ऐं शॉपिंग सेंटर बुकिंग ऐं तफ़सील लाइ मार्क 1 मार्केटिंग नेटवर्क
मोहब्बतुनि जे आलमी रिहाई जे हवाले सां जेकबाबाद शहर जी सियासी समाजी वापारी सहाफ़ी बिरादरी जे मान में नौजवान सहाफ़ी ऐं सिंध टीवी न्यूज़ जे सीनियर रिपोर्टर मुश्ताक सकी पारां मकामी होटल में आजाणो ॾिनो वियो। आजाणे वारी तकरीब में महफ़िल मौसीक़ी पिणु मुनक़िद कई वई, जंहिंमें नामियारे नौजवान रागी इमदाद दाशारी ऐं ॿियनि सुर विखेरिया। उत्तर सिंध जे क़बाइली ज़िले जेकबाबाद जे अवाम शहर में तफ़रीह मार्ग न हुअण तोड़े बुनियादी सहूलियतुनि जी आणावट सबबि इन क़िस्म जे तफ़रीह प्रोग्रामनि खां हमेशह महरूम रही आहे। पर 14 फ़रवरी ते जॾहिं दुनिया में आशिकनि पारां पंहिंजे महबूबनि सां गुलनि मुर्कुनि ऐं तोहफ़नि जी ॾेवट कई पई वई त एन उन वक़्तु जेकबाबाद जी मौजूद शख़्सियतुनि पारां पंहिंजे शहर सां मोहबत जो भरपूर इज़हार कयो। शहर में मकामी होटल में मोहब्बतुनि जी आलमी रिहाई जे हवाले सां रचायल मौसीक़ीअ जी इन महफ़िल में नामियारे फनकार इमदाद दाशारी मशहूर कलाम, ग़ज़लूं, क़ौमी गीत ऐं धमालूं ॻाए महफ़िल खे मचाए छॾियो।
अचो शेख त अॼु हिक ॿिए सां निबाह कयूं अभी सवाब कयो असीं गुनाह कयूं अभी कुरान पढ़ो असीं किताब लिखूं अभी खुदा सां असीं इश्क सां निबाह कयूं साकी दे हथन
जाॻिया हिन भूअ सॼीअ जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया
रात खां शुरू थियल महफ़िल पिरह फुटीअ ताईं जारी रही। नौजवान सहाफ़ी मुश्ताक सरकी पारां ॾिनल अजाणे में शहर जी सियासी शख़्सियत मीर राजा ख़ान जखराणी, शहीद भुट्टो अॻवान नदीम कुरैशी, पेटीएलएफ अॻवान इंतज़ार छलगरी, आलम खोसे, पीपी अॻवान मीर अर्ज़ मोहम्मद डोंकी, वापारी अॻवान अहमद अली ब्रोही, समीउल्लाह सुरहे, मुनसिब शेख, जसकम अॻवान तारिक अब्बासी, नवाज़ अॻवान अयाज़ लाहूती, सहाफ़ी मुकेश रुपीता, मूसा टाकरी, परवेज़ दबड़े, अब्दुल हई सूमरे, हाकिम एरी, ज़ुबैर अबड़े, समाजी अॻवान अमीर अली सरकी, रियाज़ भुट्टो, हफ़ीज़ अबड़े, अब्दुल नबी सरकी, सोहेल अब्बासी, लाला नईम पठान, डीएसपी सिटी अब्दुल्ला लाखे ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई।